असां खुश नसीब आहियूं जो अल्लाह असांखे दीन इस्लाम नसीब फरमायो आहे ऐं इस्लाम इंसान खे ज़िंदगी जे हर पहलू जा आदाब सेखारे थो। हर पहलू जा आदाब सेखारे थो। यहूदी खिलंदा हुया मुसलमाननि ते त तव्हांजो नबी तव्हांखे हर शइ सेखारे थो। त हिकिड़ो साहबी थो चवे त हाओ असां खुश नसीब आहियूं, हता कि असांजो नबी ॿियो त ठहियो असांखे इस्तिंजा जो तरीक़ो बि मदीने वारो साईं सेखारींदो आहे। हर शइ महबूब सेखारींदा आहिनि। ज़िंदगी जे हर मामलात जा आदाब मुस्तफ़ा करीम सेखारिया आहिनि। मुस्लमान पंहिंजो उथण वेहण ॻाल्हाइण ॿोलाइण हर शइ ईअं गुज़ारे जीअं महबूब मुस्तफ़ा करीम सेखारी आहे। जॾहिं आदाब ज़िंदगी मदीने वारे साईं जे ताबे माण्हू बणाईंदो त हुनजी ज़िंदगी ख़ैर ऐं बरकत वारी बणिजी वेंदी। ईअं ई मदीने वारे साईं मजलिसुनि जा बि आदाब सेखारिया आहिनि। मजलिसुनि में वेहो, कीअं ॻाल्हायो, कीअं ॿोलायो। पोइ जॾहिं मजलिस बर्ख़ास्त कयो त उन में तव्हां कहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हायो जो तव्हांजे मजलिस जे गुनाहनि खे अलाह बख़्शे माफ़ फरमाए छॾे। जॾहिं माण्हू वेंदा आहिनि, कचहरी कयूं था यारनि दोस्तनि सां गॾिजी या ईअं दुनिया जी गुफ़्तगू शुरू थिए थी, पोइ बेध्यानी में ऐं कम अकली जे करे फज़ूल गोई थी वञे, कंहिंजी गिला थी वञे, कंहिंजी ग़ीबत थी वञे, को माण्हू तानो ऐं मेहणो ॾेई वेहे थो या बुरी गुफ़्तगू थी वञे, नाशाए सां माण्हू ॻाल्हाए वेहे थो। त इन गुनाहनि जो असर न पवे उन जे लाइ मदीने वारे साईं सेखारियो आहे त जॾहिं मजलिस पूरी थिए त हिकिड़ी दुआ सेखारी आहे साईंजनि। उहा दुआ घुरो, तव्हांजी कचहरी में जेके बि गुनाह थिया हूंदा अलाह उहे बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। हदीस मुबारक आहे, हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए, मन जलस फी मजलिसिन फकसुर फीहि लगतहु। तव्हां मां जॾहिं को माण्हू मजलिस सजाए पाण में कचहरी करे, पोइ उन में फज़ूल गुफ़्तगू थी वञे, अहिड़ी ॻाल्हि ॿोल थी वञे जेका लग़्व आहे, बेमाना आहे, बेमक़सद आहे, बुरी गुफ़्तगू थी वई, साईं फरमायो क़ब्ल अन यक़ूम मिन मजलिसिही फ़क़ाल, मजलिस मां उथण खां अॻु में हे दुआ पढ़े, सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक। इन जी माना इहा आहे त मुंहिंजा मौला तूं ज़ोर पाक आहीं, सभई तारीफ़ूं तुंहिंजे लाइ, मां गवाही थो ॾियां तो अल्लाह खां सिवा ॿियो को बि मबूद न आहे। ऐं ए मुंहिंजा मौला मां मानो तो अल्लाह खां बख़्शिश तलब थो कयां ऐं तो अल्लाह जे दर ते माफ़ी थो वठां। साईं फरमा इल्ला गफ़र लहू मा कान फी मजलिसी ज़ालिक, उन मजलिस में जेके बि गुनाह कई, जेके बि उनजी ज़बान मां बेख़्याली वारा लफ़्ज़ निकिरी विया, अल्लाह उन्हनि खे बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। सुभान अल्लाह। ये दुआ असल में मजलिस जो कफ़ारतुल मजलिस सॾिबी आहे। माण्हू जेकॾहिं मजलिस में कंहिंखां ग़लती थी वञे, ज़बान मां को नामुनासिब लफ़्ज़ निकिरे या फज़ूल गुफ़्तगू थी वञे, इहा दुआ पढ़ण सां अल्लाह उन जे मजलिस जे गुनाहनि खे बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो आहे। ऐं मदीने वारे साईं ख़ासि एहतमाम सां उम्मत खे इहो सेखारे वॾो एहसान फरमायो आहे। छो त ज़बान जा गुनाह वॾा घेरा आहिनि। मां बार बार तव्हांखे ॿुधाईंदो रहियो आहियां रमज़ान में, ज़बान जो गुनाह उन जा ॾाढा बुरा असरात आहिनि। गिला, ग़ीबत, कूड़, तानो, मेहणो, चुगली ऐं साईं मुंहिंजा जेके बि ज़बान सां जुड़ियल गुनाह आहिनि उहे सभई कचहरी में थींदा आहिनि। हाणे जेकॾहिं उन्हनि जी माफ़ी न वरिती वञे त उन जा बुरा असरात ज़िंदगी ते पवंदा, क़ब्र ते पवंदा, हशर में पवंदा। साईं हिकिड़ी क़ब्र तां गुज़रिया त उनजे मथां अज़ाब पियो थिए। साईं फरमायो हिन माण्हू खे इन जे करे अज़ाब थो थिए जो चुगली हणंदो हुयो, क़ब्र में अज़ाब पियो थिए। साईं फरमायो हिनखे चुगलखोरी जे करे अज़ाब थो थिए। माना इहो चुगली बि ज़बान जे ज़रिए हणबी आहे न, उहा मजलिस में हणबी आहे। इन मजलिस जो कफ़ारो मदीने वारे साईं इहा दुआ फरमाई आहे। ॿी हदीस मुबारक आहे, साईं फरमायो हज़रत अबू बरज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाया कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूलु बिआखिरि मजलिसिही इज़ा अरादा यक़ूम, जॾहिं बि आका करीम का मजलिस सजाईंदा हुया पोइ उतां
उठण जो इरादो फरमाईंदा त हे दुआ पढ़ंदा सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुका व अतूबु इलैक। इहा असांजा दुआ फरमाईंदा हुआ। सईदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाए थी त मा जलस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजलिसन वला तला कुरआनन वला सल्ला सलातन इल्ला खतम ज़ालिका बिकलिमात। मदीने वाला साईं जेका बि मजलिस सजाईंदा हुआ, दुनिया जी मजलिस हुजे या क़ुरान जे तिलावत जी मजलिस हुजे या नमाज पढ़ी पोइ मजलिस सजाइनि या पंहिंजे असहाबनि सां गॾिजी वेहनि, कहिड़ी बि मजलिस हुजे संदन मजलिस जो इख्तिताम हिन लफ़्ज़नि ते थींदो हुयो सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुका व अतूबु इलैक। असांजे हज़रत साईं जन पंहिंजे डायरी में इहे लफ़्ज़ लिखिया आहिनि त बादशाहनि बुज़ुर्गनि वॾनि वॾनि अमीरनि उन्हनि जे मजलिस जो इख्तिताम थींदो। हिकिड़ा चवंदा बुज़ुर्ग हुयो हिते लाहौर जो, मजलिस पूरी थींदी चवंदो बाबा छुड़ी मुड़ी शाह जी, छुड़ी मुड़ी शाह जी, हलो हाणे बसि सभई सम्झो था के कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि, के कहिड़ो पंहिंजी कचहरी ख़तमु करे बाबा हाणे भला भली आहे, ईअं सिंधी में चवंदा बाबा भला भली ख़ुदा हाफ़िज़ हलूं था बाबा हाणे, ईअं ॻाल्हि खे ख़तमु कंदा आहिनि, मजलिस पूरी कंदा आहिनि। पर मदीने वारा साईं जॾहिं बि मजलिस ख़तमु कंदा हुया त अल्लाह खां इस्तिग़फ़ार करे पोइ मजलिस जी पुॼाणी कंदा हुया, सम्झो था। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कफ़ारतुल मजलिस, मजलिस जो कफ़ारो इहो आहे त माण्हू इहा दुआ पढ़े सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुका व अतूबु इलैक। इहा दुआ हर माण्हू यादि करे छॾे, नंढो वॾो इहा दुआ यादि कयो। मुंहिंजा क़िबला आलम मिठड़ा मुर्शिद दिलबर साईं को ज़मानो थियो आहे, को ज़मानो थियो आहे असां कचहरी कंदा आहियूं घर में या साईं जन वटि को मुरीद ख़ादिम ईंदो आहे, साईं जन हमेशह हमेशह जॾहिं बि उथंदा आहिनि, जॾहिं बि उथंदा आहिनि, मां मूंखे अहिड़ी का मजलिस यादि न आहे क़िबला आलम जी जंहिंमें इहा दुआ न पढ़ंदा हुजनि, पाण पढ़ंदा आहिनि ऐं पाण फरमाईंदा आहिनि तव्हां सभई कफ़ारतुल मजलिस जी दुआ पढ़ो। कहिड़ी सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुका व अतूबु इलैक। हिकिड़ो हिते दादू में हुयासीं, पोइ हुते साईं जन दीवार ते इहा दुआ लिखाए छॾी हुई त जॾहिं मजलिस खे उथो त पोइ इहा दुआ पढ़ंदा कयो। वरी मां दोहरायां थो जीअं तव्हांखे यादि थी वञे सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुका व अतूबु इलैक। असां सभिनी खे घुर्जे त इहा मजलिस गजाणी दर्स गुफ्तगू या आम वेहक जेका बि कचहरी थिए ओताक ते या घर में बचनि ॿारनि सां यारनि दोस्तनि सां जेका वेहक कयो था मजलिस कयो था, पोइ उन में उथण वक़्तु पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठो, पंहिंजे लफ़्ज़नि जी पंहिंजे अल्फाज़नि जी अल्लाह जे दर ते तौबह ताइब थियो। इन सां ईमान मज़बूत थींदो, अल्लाह राज़ी थींदो ऐं गुनाहनि जी माफ़ी मिलंदी। अल्लाह ताला शाह असां सभिनी खे पंहिंजे ज़बान जी हिफ़ाज़त जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।